खुदामुल कुरान वेलफेयर ट्रस्ट की टीम के सहकार से दरिया खान मरी वेझो तेतरे स्टॉप वट एक रोज़ा मुफ्त मेडिकल कैंप कायम कई वई। मेडिकल कैंप में ॿारनि के डॉक्टरनि समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि के माहिर डॉक्टरनि पारां कैंप में आयल 500 खां वधीक मरीज़नि की चकास करे खेनि मुफ्त दवाऊं फराहम कयूं वयूं। इन मौके ते खुदामुल कुरान के इंचार्ज मुफ्ती उसामा काज़ी ॿुधायो त कैंप में आयल मरीज़ गैस्ट्रो मलेरिया रत की कमी कमज़ोरी ख़ारिश समेत ॿियनि बीमारियुनि में मुब्तला आहिनि, जिन की चकास करे खेनि दवाऊं ॾिनियूं वयूं आहिनि ऐं खेनि एहतियाती तदबीरनि ते अमल करण की हिदायत पिणु कई वई आहे। दरिया खान मरी के हाफिज़ मोहम्मद यूनिस राजपूत, हाफिज़ अब्दुल रहमान मलिक राजपूत, नज़रियाती संगत जे राव वाजिद अली राना, वाहिद अली ऐं ॿियनि चयो त खुदामुल कुरान वेलफेयर ट्रस्ट ऐं कराची वेलफेयर सोसाइटी के ताउन सां अमल कंदे ताज़नि बरसातुनि खां पोइ इलाइक़े में मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलिजण करे ही मेडिकल कैंप कायम कई वई आहे।